नासिन वाक़िया कंदासीं। एडिशनल आईजी कराची इमरान याकूब नाज़ 15 ॾींहं मोकल ते रवानो थी वियो आहे। एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच गुलाम नबी मेमन खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। एडिशनल आईजी कराची इमरान याकूब नाज़ 15 ॾींहं मोकल ते रवानो थी वियो आहे। एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच गुलाम नबी मेमन खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। खबर अवां शेयर कयूं पिया। एडिशनल आईजी कराची इमरान याकूब नाज़ 15 ॾींहं मोकल ते रवानो थी वियो आहे। एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच गुलाम नबी मेमन खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। तफ़सील कंदासीं कराची मां इसाक सरकी खां। जी इसाक, अपडेट कजो। जी बिल्कुल मानवी ॾिसो एडिशनल आईजी कराची इमरान याकूब नाज़ आहे जंहिं जेको आईजी खे कुछ ॾींहं पहिरियां 15 ॾींहंनि जी जेकी छुटियुनि जी दरख़्वास्त हुई उहा ॾिनी हुई। जेकी आईजी पारां जेको एडिशनल आईजी जी जेकी दरख़्वास्त आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे, जंहिंमें जेको आहे एडिशनल आईजी कराची इमरान याकूब नाज़ जेको आहे 15 ॾींहंनि जी छुटी ते रवानो थी वियो आहे। एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच आहे गुलाम नबी मेमन, उन्हनि खे जेको आहे एडिशनल आईजी कराची जो जेको इज़ाफ़ी चार्ज आहे उहो ॾिनो वियो आहे। जॾहिं त 15 ॾींहंनि खां पोइ जेको आहे इमरान याकूब मिनाज़ थींदो ऐं एडिशनल आईजी जूं जेको सीट ते मौजूदु हूंदी। जॾहिं त अॼु जेको एडिशनल जेको चार्ज आहे उहो स्पेशल ब्रांच गुलाम नबी मेमन खे ॾिनो वियो आहे। जी महिरबानी इसाक सरकी आगाह करण जे लाइ।